अस्सलाम वालेकुम दोस्तों। घड़ी के बारे में पुछो कड़े मुल्क का शुरू में ईजाद थो। काफ़ी असां रिसर्च किया तो असांखे जो शुरू में घड़ी ईजाद कियो उन जो को भी नालो निशान ना मिलो सही। बाक़ी पोइ जेको हर मुल्क पंहिंजे तौर तरीक़े से जो ईजाद कया आहिनि, पोइ किन नंढा घड़ियूं किन वॾा उहे मिलन था। बाक़ी शुरू में जैं ईजाद कियो उन जो को भी नालो असांखे ना मिलियो। त घड़ी ईजाद थियण खां पोइ आहे टाइम जो मामलो। घणनि दोस्तनि रायो ॾिनो त किन चयो टाइम ठाहियूं पानी जे फुड़नि सां, ऐं किन ॿुधायो त छांव सां टाइम हुनजो सेट कयूं, किन ॿुधायो त नमाज़ जे टाइमनि ते माना टाइम माना इन जो सेट कयूं घड़ी जो। बहरहाल हर कंहिंजो सोच ऐं असांजो जेको सोच आहे या रायो आहे त असां सम्झूं था त घड़ी जो टाइम जेको आहे उहो सालनि ऐं महीननि जे हिसाब सां टाइम सेट कयूं। त कीअं जो माना साल में 12 महीना, त राति ॾींहुं माना 24, त हुन में भी 24 कलाक ॾिनो। ऐं जेको सो वरी महीने जे हिसाब में 30 ॾींहं, त राति ॾींहंनि में माना 60, त उन ते 60 मिनट मुक़ररु कयूं। ऐं वरी टाइम जे सेटिंग सां 60 सेकंड माना मुक़ररु कयूं, त इन ते टाइम बराबरि बीठो। ऐं टाइम हिकु अंग्रेज़ी लफ़्ज़ आहे। टाइम अंग्रेज़ी में चवंदा आहिनि, बाक़ी अरबी में वक़्तु चवंदा आहिनि, असांजे सिंधी में पहर चवंदा आहिनि। टाइम खे पहर चवंदा आहिनि। पोइ ही टाइम पहरनि सां वरी सेट करे भेटे 12 कलाक ॾिनऊं ऐं 24 कलाक ॾिनऊं। उन में राति ॾींहं जा 24 कलाक, वरी राति में बि 2 हिसा विराए ऐं माना 12 टाइम कयूं, ऐं ॾींहं में बि 12 ॿिनि पहरनि जो 12 कयूं। त इहो हिकिड़ो पहरनि जे हिसाब सां। बाक़ी जेको हर मुल्क घड़ी ठाहिया आहिनि, ईजाद कया आहिनि, पोइ किन घड़ियाल ठाहिया आहिनि, किन जेको सो वरी सोचूं त हाणे घड़ियाल त हिकिड़ो छित में या घर में लॻल हूंदो आहे, पर जिते किथे टाइम जो ज़रूरत हूंदी आहे, पोइ उन में वरी हथ वारी नंढी घड़ी ठाहियूं किन मुल्कनि। उहो बि बहरहाल कंहिं मुल्क ईजाद कयो आहे। पर असां टाइम जो इहो ई अंदाज़ो रखियो आहे असांजे जेको सम्झ में, त घड़ी जो टाइम माना साल खां वठी महीननि जे हिसाब सां सेट कयूं। पोइ पहर ऐं उन में सेकंड मिंट इहे सभु महीननि जे हिसाब सां माना सही तरीक़े सां सेट करे पोइ हिन जो टाइम ठाहियूं। न को पाणी जे फुड़नि सां ठहियो आहे टाइम, न को जेको सो छांव जे हिसाब सां, ऐं न कोई जेको सो टाइम नमाज़ जे वक़्तनि सां थियो आहे। पाणी जे फुड़नि सां या छांव सां टाइम कोन ठहियो आहे। ऐं टाइम इन जो महीननि या सालनि जे हिसाब सां ठहियो आहे। तव्हां बि हिकिड़ो पाण सोचियो ऐं अंदाज़ो लॻाए ॾिसो त असांजो जेकॾहिं अंदाज़ो सही आहे त कमेंट ज़रिए असांखे ज़रूरु पंहिंजो राय ॾींदा। ऐं जेको बिल्कुलु जेकॾहिं असांजो वीडियो सही आहे घड़ी जे हवाले सां, त सब्सक्राइब असांजे चैनल खे ज़रूरु कंदा। महिरबानी दोस्तो, क़ुर्ब।